वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त मुस्लिम लीग नून ऐं पीपी हिक ॿिए ते चोरी जा केस ठाहे चुकियूं आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त शहबाज शरीफ़ खे आसिफ ज़रदारी जो पेट फाड़े चोरी जो पैसो कढणो हुयो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त फज़लुर रहमान खे मुस्लिम लीग नून जे रंगबाज़ डीज़ल करार ॾिनो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त मुस्लिम लीग नून आसिफ ज़रदारी खे करप्शन केसनि में 2 भेरा जेल हवाले कयो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त ग़लती कंदड़ MNAs खे माफ़ कयां थो, वापसि अचनि, हू माफ़ करण वारो मां आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त चोरी जे पैसे ते ज़मीर जो सौदो कंदड़नि जो मुस्तक़बिल तबाह थी वेंदो। हू सभु जेके नाकाम थी चुका आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इहो बि चवणु आहे त पैसा ॾेई हुकूमत बचाईंदड़नि ते लानत विझां थो। इन खां बहितर आहे त हुकूमत भली हली वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त पैसा ॾेई हुकूमत बचाइण ते लानत आहे, बहितर आहे त हुकूमत हली वञे। सिंध हाउस में MNAs खे ख़रीद करे जमहूरियत जो जनाज़ो कढे वियो आहे। अल्लाह ताला न्यूट्रल रहण जो हुकुम न ॾिनो आहे, हक़ ऐं सच जो साथ ॾियणो पवंदो। माराकन में जलसे खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त लोटा पंहिंजे ज़मीर जो सौदो पिया कनि। अदलिया, इलेक्शन कमीशन ऐं नौजवान ॾिसी रहिया आहिनि। फ़ैसिला तो वक़्त शुरू थी वियो आहे। हिक तरफ़ धाड़ियल ऐं ॿिए तरफ़ संदन ख़िलाफ़ जिदोजहद कंदड़ आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इहो बि चवणु आहे त धाड़ियल पैसा चोरी करे MNAs खे ख़रीद करे रहिया आहिनि। बरतानवी जमहूरियत में को कंहिंखे ख़रीद करण जो तसवर बि नथो करे सघे। संदसि चवणु आहे त मुस्लिम लीग नून ऐं PP हिक ॿिए ते चोरी जा केस ठाहे चुकियूं आहिनि। इन समूरी सूरतहाल ते पाण ॻाल्हि ॿोल करण लाइ हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सिंध TV न्यूज़ जो एंकर पर्सन शकील सुमरो। शकील साहब, वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त सिंध हाउस में पैसनि जूं बोरियूं भरे MNAs ख़रीद कया पिया वञनि। अदलिया, इलेक्शन कमीशन ऐं नौजवान ॾिसी रहिया आहिनि। वज़ीर आज़म जे ख़िताब खे कीअं पिया ॾिसो? मालाकंड जे तालके दरगही में आम जलसे खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त ज़मीर जो सौदो करे गवर्नमेंट बचाइण वारी जेका आहे उहा लानत जो मां कॾहिं बि शिकार न थींदुसि ऐं अहिड़ी हुकूमत ते मां लानत मोकिलियां थो। वज़ीर आज़म मुख़्तलिफ़ जलसनि खे जेको आहे ख़ासि तौर ते बेतमादी रिथ जेका जॉइंट अपोज़िशन पारां जमा कराई वई आहे, उन खां पोइ मुख़्तलिफ़ आम जलसनि खे ख़िताब कयो आहे ऐं KTK जे अंदरि जेको वज़ीर आज़म जलसनि खे ख़िताब कयो आहे उन में वज़ीर आज़म जे जलसनि में ख़ासि तौर ते जेके लोकल बॉडीज़ जूं इलेक्शन आहिनि उनमें जेको वज़ीर आज़म जलसनि खे ख़िताब कया उन ते इलेक्शन कमीशन वज़ीर आज़म ख़िलाफ़ नोटिस बि जारी करे चुकी आहे, ॾंड बि विझी चुकी आहे। बेतमाद जी रिथ जेको आहे उहो हाणे 25 तारीख़ ते 25 मार्च ते जो इजलास घुरायो वियो आहे जंहिंमें जॉइंट अपोज़िशन जो चवणु आहे त नंबर ऑफ गेम जेका आहे उन्हनि जी पूरी आहे ऐं तक़रीबन हुननि जो चवणु आहे 190-200 वोट जेके आहिनि उन्हनि खे मिलंदा। जॾहिं त इमरान ख़ान जो चवणु आहे त सिंध हाउस में जेको लोटा क्रेसी खे हथी ॾिनी वई आहे उन खां बाद में जमहूरियत जे मथां सवालिया निशान आहे ऐं मां अहिड़ी हुकूमत ते लानत मोकिलियां थो। वज़ीर आज़म तरफ़ां जे आम जलसनि में हिकु तरफ़ जेका ॿोली ॻाल्हाई कई वञे उनमें ख़ासि तौर ते अपोज़िशन खे सख़्तु तनक़ीद जो निशानो बणायो वियो आहे। उन खां सवाइ एम्पायर जे जेका न्यूट्रल आहे उन हवाले सां वज़ीर आज़म ॻाल्हि कंदो रहियो आहे ऐं ॿिए पासे वज़ीर आज़म जेको आहे मुख़्तलिफ़ कार्ड इस्तेमालु कंदो रहियो आहे। जेके इत्तेहादी जमायतूं आहिनि वज़ीर आज़म उन्हनि वटि बि हली वियो आहे। काफ लीग, बाप, मुतहिदा क़ौमी मूवमेंट सां बि हुन राब्ता कया आहिनि ऐं वज़ीर आज़म जी कोशिशि आहे त कंहिं तरीक़े सां जेको आहे बेतमादी जी रिथ कामयाबु थिए। इन हवाले सां जहांगीर तरीन जो जेको ग्रुप आहे जंहिंमें जहांगीर तरीन तरफ़ां जेका सिंध हाउस में ग्रुप में दावा कई वई त उन्हनि वटि 24 मेंबर आहिनि ऐं 33 मेंबरनि जी बि ॻाल्हि कई वई हुई त पंजाब जी जेका सूरतहाल आहे बोज़दार जी हुकूमत जे ख़िलाफ़ जेको जहांगीर तरीन जे ग्रुप शर्त रखी त बोज़दार खे हटायो वञे। उन हवाले सां बि हिकिड़े पासे ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। बहरहाल जेको फ़ैसिलो थींदो उहो 25 तारीख़ ते इजलास घुरायो वियो आहे। ॾिसिजे त हुकूमती इत्तेहादी ख़ासि तौर ते मुतहिदा क़ौमी मूवमेंट, बाप ऐं काफ लीग जो कहिड़ो रोल थिए थो। उन खां सवाइ जेके सिंध हाउस में 24 मेंबर MNAs जेके PTI जा नाराज़ हुआ उहो तरसाया विया हुआ। उन खां बाद में सुप्रीम कोर्ट जेको आहे उहो बि नोटिस वरितो आहे। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त बेतमादी जेका रिथ आहे उहो कानून मूजिबि उन ते अमल दरामद करायो वञे ऐं इन खां पहिरें स्पीकर जॾहिं चयो गिलास कोठाइण में देरि करे रहियो त जॉइंट अपोज़िशन जंहिंमें PDM में शामिल जमायतूं ऐं पीपुल्स पार्टी शामिल आहे उन्हनि जेको आहे धरणे जी धमकी ॾिनी हुई ऐं उन खां बाद में 25 मार्च ते क़ौमी असेंबली जो इजलास तलब कयो वियो आहे। क़ौमी असेंबली जे इजलास में जेका जॉइंट अपोज़िशन जी रिप्रेज़ेंटेशन ते इजलास घुरायो वियो आहे उन बेतमादी जी रिथ ते वोटिंग थी सघे थी
ऐं इन खां अॻु जेकॾहिं इत्तेहादी जमायतूं जेके आहिनि उहे प्रेस कॉन्फ्रेंस कनि थियूं त वज़ीर आज़म खे एतमाद जो वोट जी। ॾिठो थो वञे। हींअर जेको आहिनि PTI सरकार ॿई कार्ड खेॾी रही आहे। हिकिड़े पासे जेके नाराज़ MLAs आहिनि उनखे फरकाइण जी जी। कोशिशि कई पई वञे, इत्तेहादियुनि जा विरासता कया पिया वञनि। ॿिए पासे आम जलसे में जेका ॿोली इस्तेमालु कई पई वञे उहा ठीकु आहे शकील साहब, वॾी महिरबानी पंहिंजो तजियो ॾियण जे लाइ।